प्रोग्राम द इन्वेस्टिगेशन में मावा जो मेज़बान अब्दुल खालिक मुंगी। प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त कराची शहर अंदरि 2 हफ़्तनि दौरान बाहि जा जेके आहिनि 2 वॾा वाक़िया पेश आया आहिनि। हिकिड़ो जेको वाक़ियो उहो कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में जेको आहे पेश आयो, जंहिंजे नतीजे में 12 ॼणा जेके आहिनि उहे सड़ी फोत थी विया ऐं केतिरा ई जेके आहे ज़ख़्मी आहे, जंहिंमें 35 खां 40 जेके ज़ख़्मी आहिनि उहे जेको आहे उन्हनि खे रेस्क्यू कयो वियो ऐं केतिरा ई जेके माण्हू अंदरि फाथल आहे उन्हनि खे बि जेको आहे रेस्क्यू कयो वियो। जॾहिं त ॿियो वाक़ियो जेको आहे कराची जे इलाइक़े आयशा मंज़िल वेझो पेश आयो। हिकु फर्नीचर जी जेका मार्केट हुई उन में ख़ौफ़नाक बाहि लॻी, जंहिंखां पोइ 5 ॼणा जेके आहिनि उहे सड़ी फोत थी विया, जंहिंमां 4 जी जेका सुञाणप आहे उहा थी चुकी आहे ऐं 1 ॼणे जी जेका सुञाणप आहे उहा हिन वक़्त ताईं नाहे थी सघी। उनजी जेका DNA आहे उहा कई पई वञे, उनखां पोइ उनजे वारसनि जी जेका आहे ख़बर पइजी सघे थी, छाकाणि त हू बाहि में एतिरो सड़ी वियो जो उनजो जेको लाश आहे उहो कोयलो थी वियो। जॾहिं त इन वाक़े खां पोइ निगरान जेको वॾो वज़ीर आहे उन बि उतां जो दौरो कयो। उन सां गॾोगॾु कराची जो मेयर ऐं उन सां गॾोगॾु निगरान जेके वज़ीर आहिनि उन्हनि बि जेको आहे त उतां जो दौरो कयो। जॾहिं त फोत थी वियलनि में हिक जी जेका सुञाणप आहे उहा गुलाम रज़ा वलद रजिब अली, जंहिंजी उमिरि 35 साल ॿुधाई पई वञे, जॾहिं त ॿिए जी जेका उमिरि आहे उहा 38 साल ॿुधाई पई वञे। उनजो नालो नोमान बेग ॿुधाए पियो वञे, जॾहिं त 3 जी सुञाणप उसामा वलद अब्दुल रहमान, जंहिंजी उमिरि 20 साल ॿुधाई पई वञे ऐं जॾहिं त चोथों जेको आहे रियाज़ वलद मोहम्मद रमज़ान, जंहिंजी उमिरि 30 साल ॿुधाई पई वञे, जॾहिं त जेको 5 आहे उनजी सुञाणप नाहे थी सघी ऐं उनजी जेका उमिरि आहे उहा 30 साल ॿुधाई पई वञे। जॾहिं त SSP सेंटर फैसल अब्दुल्ला चाचर पारां इहो चयो आहे त उनजी जेका DNA आहे उहा कराईंदी, जंहिंखां पोइ ख़बर पइजी सघबी त हीउ जेको लाश आहे इहो कंहिंजो आहे, उनजा जेके वारस आहिनि कहिड़ा आहिनि। जॾहिं त बाहि सबबु जेको आहे त केतिरा ई जेके माण्हू आहिनि उन्हनि जी जेका राइश हुई उन सेंटर जे मथां ई उन्हनि खे फौरी तौरु उतां कढियो वियो ऐं सेफ़ ई उन्हनि खे कढियो वियो। जॾहिं त जेके दुकान अंदरि मौजूदु माण्हू हुआ उहे जेके आहिनि त सड़ी जेको आहे त फोत थी विया ऐं केतिरा ई जेके आहिनि ज़ख़्मी ॿुधाया पिया वञनि। जॾहिं त 3.5 कलाक जेको आहे त बाहि हली, जंहिंखां पोइ फायर ब्रिगेड जो जेको अमलो आहे उहो हुते पहुतो ऐं उन्हनि बाहि ते कंट्रोल कयो। जॾहिं त आशा मंज़िल वारे इलाइक़नि जेके भरपासे जेके बिल्डिंग्स हुई उन्हनि खे बि ख़तरो हुयो, पर जेके फायर ब्रिगेड जो अमलो आहे उन बाहि ते कंट्रोल कयो। जॾहिं त दुकान ॿाहिरां बीठल गाॾियूं ऐं मोटरसाइकिलूं उहे बि सड़ी राख थी वियूं। कराची शहर अंदरि हीउ जेको बाहि जो ॿियो वॾो वाक़ियो पेश आयो आहे 2 हफ़्तनि दौरान, जॾहिं त जेको कराची जे इलाइक़े गुलिस्तान जोहर में हिकु शॉपिंग सेंटर खे जेका बाहि लॻी, उन में जेका आहे त चौतरफ़ जेके आहिनि जेके दरवाज़ा हूंदा आहिनि या दरियूं हूंदियूं आहिनि उहे बि बंदि हुयूं, जंहिंजे करे केतिरा ई जेके माण्हू आहिनि उहे साह ॿुसाट ॼण सबबु फोत थिया। ऐं जॾहिं त आशा मंज़िल वारो जेको बाहि जो वाक़ियो आहे उन में जेको दुकान अंदरि के त ॿुधाइनि पिया सिलेंडर सबबु जेको आहे त बाहि जो वाक़ियो पेश आयो ऐं कुझु चवनि पिया बिजलीअ जे शॉर्ट सर्किट सबबु हीउ वाक़ियो पेश आयो आहे। जॾहिं त 2 ॾींहं अॻु कराची जे इलाइक़े गुलशन मीमार में बि बाहि जो हिकु वाक़ियो आहे, पर उते फायर ब्रिगेड जूं जेके गाॾियूं आहिनि उहे पहुची वियूं। उहो बि जेको बाहि जो वाक़ियो आहे उहो गैस सिलेंडर सबबु पेश आयो। कराची शहर अंदरि जेके रेस्टोरेंट आहिनि उन सां गॾोगॾु जेके दुकान आहिनि जिते खाधे पीते जूं शयूं थियनि पियूं, त गैस जी लोड शेडिंग सबबु उते जेको आहे सिलेंडर इस्तेमालु थियनि पिया ऐं घरनि अंदरि बि जेके सिलेंडर आहिनि उहे इस्तेमालु थियनि पिया, जंहिंजे करे बि केतिरा ई जेके वाक़िया आहिनि उहे पेश अचनि था। ऐं कराची शहर अंदरि जेको आहे त 1 हफ़्ते दौरान ई केतिरा ई अहिड़ा वाक़िया असांजे साम्हूं अचनि पिया जेके सिलेंडर सबबु केतिरा ई जेके माण्हू आहिनि उहे फोत थी विया आहिनि। ऐं कराची जे इलाइक़े भटाइयाबाद में बि कुझु महीना अॻु वाक़ियो पेश आयो, जंहिंजे नतीजे में 2 माण्हू जेके आहे उहे फोत थी विया। हिन वक़्तु बि कराची शहर अंदरि इहा हिकु वॾी ॻणती जोगी ॻाल्हि आहे त गैस सिलेंडर सबबु जेके आहिनि त इहे वाक़िया पेश अचनि पिया। गवर्नमेंट खे घुरिजे त इन ते एक्शन खयो वञे। जेके बि होटल या उन सां गॾोगॾु जेके मुख़्तलिफ़ जेके मार्ट आहिनि जिते जेके दरवाज़ा ऐं दरियूं आहिनि, सेंट्रल AC जेके आहिनि उहे शॉपिंग सेंटर आहिनि, त उन अंदरि बि जेकॾहिं बिजलीअ जी शॉर्ट सर्किट सबबु बाहि लॻे थी त उन में ॿियो को रस्तो न आहे। इन खां अॻु में बि कराची जे इलाइक़े जेको जेल चौरंगी वेझो बि हिकु शॉपिंग सेंटर में बाहि लॻी, जेका 3 ॾींहंनि ताईं हली। उन अंदरि बि वॾो जेको जानी नुक़सानु थियो। उन हवाले सां हिन वक़्तु असां टेलीफोन ते क्राइम रिपोर्टर जेको आहे नज़ीर शाह उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त बाहि जा वाक़िया कीअं पेश अचनि था ऐं हिन वक़्तु ताईं पुलिस खे कहिड़ी पेशरफ़्त आई आहे, छाकाणि त आशा मंज़िल
में जेको ही वाक़ियो पेश आयो उन जी बि जेका FIR उहा दाख़िल कई वई ऐं RJ माल में जेका बाहि लॻी जोहर मोड़ में उन में बि जेका आहे त FIR सरकारी मुद्दत में दाख़िल थी ऐं 5 ॼणा जेके आहिनि उन में गिरफ़्तार थी चुका आहिनि त आशा मंज़िल वारे वाक़े जी FIR कंहिं ते दाख़िल थी आहे ऐं केतिरा माण्हू गिरफ़्तार थिया आहिनि इन वाक़े ते हिन वक़्तु जेके आहिनि के पुलिस खे कहिड़ियूं जेके आहिनि शाहिदियूं मिलियूं आहिनि इन समूरे मामले ते हिन वक़्तु असांखे टेलीफोन ते जॉइन कयो आहे सीनियर क्राइम रिपोर्टर नज़ीर शाह। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम। शाह साहब, ये बताएं कराची में ये दूसरा बड़ा वाक़या पेश आया है। आयशा मंजिल पे जो एक फर्नीचर की मार्केट थी वहाँ पे आग लगी थी, अभी FIR भी दाखिल हुई है। ये आग कैसे लगी और कितने टाइम में जो है फायर ब्रिगेड अमले ने वहाँ पे कंट्रोल किया आग पे? बिल्कुल देखें, ये जो आग थी इसकी जो पहली इत्तला मौसूल हुई थी अर्शी शॉपिंग सेंटर और मॉल जो है, जिसमें नीचे तकरीबन 190 दुकानें और ऊपर फ्लैट्स हैं। 5:41 में यहाँ पर आग लगी थी। फायर ब्रिगेड हुकाम का कहना है कि उनको जैसे इत्तला मौसूल हुई वो अगले मिनट में निकल गए थे, लेकिन उनका ये कहना है कि उनको जो इत्तला है वो ताखीर से दी गई, जिसके बायस जैसे उनको इत्तला मिली वो पहुंचे। जबकि जो वहाँ के दुकानदार और इंतजामिया है उनका कहना है कि उन्होंने फायर ब्रिगेड को बर वक्त कॉल कर दी थी। बहरहाल जब भी कभी कराची में कोई इस तरह का वाकया या सानिया रोनुमा होता है तो ये एक तनाज़ा लाजमी रहता है कि किसने किस वक्त कॉल की और रेस्क्यू वाले किस वक्त पहुंचे। तो इस हवाले से फिर ये बताया गया जब ये वहाँ पहुंचे तो आग की शिद्दत जो वहाँ पर जो मोल्टी फॉर्म के गद्दे और दीगर इस तरह की एशिया केमिकल था जिसकी वजह से बहुत ज्यादा भड़की हुई थी और जो आग का जो फ्लेम था वो 4थे फ्लोर तक जा रहा था। यानी कि आज भी जब मेरी उनसे बात हुई तो उनका कहना था कि जो हाइप सिर्फ इसलिए क्रिएट हुई थी कि आग जो गद्दे जो गैलरी में मौजूद थे तो उनकी बहुत ज्यादा तपिश ऊपर तक जा रही थी, जिससे देखने में लग रहा था कि आग बहुत ज्यादा लगी हुई, जबकि आग नॉर्मल थी। लेकिन उसकी हिद्दत जो है और हिद्दत और शिद्दत दोनों बहुत ज्यादा थी और कोई करीब भी नहीं जा पाता। 18 मोटरसाइकिलें उसमें जली हैं, एक गाड़ी जली है, 5 इसके अंदर लोग जाबाक हुए, जिसमें से 4 की शिनाख्त हो चुकी है, एक की ताहाल नहीं हुई जो 100% झुलस गया था, जिसका DNA सैंपल भी महफूज कर लिया गया है और उस लाश को अमानतन ईदी सद खाने में रखवाया गया। जबकि जो इसकी FIR घटी है वो सरकार मुद्दत में घटी है, जिसमें इस वाक़े का ताहाल किसी को जिम्मेदार नहीं ठहराया गया। लेकिन आग कैसे लगी? सिलेंडर से लगी या बिजली की शॉर्ट सर्किट से लगी? देखें, ये इसके अंदर अभी जब इसकी इंसिडेंट रिपोर्ट आएगी तो उसके अंदर ये पता चल सकेगा कि ये आग कैसे लगी है। शुरू में ये भी बताया जा रहा था कि क्योंकि सिलेंडर लीक हुआ था और उसने देखते ही देखते आग पकड़ ली और कोई कहता है शॉर्ट सर्किट से, लेकिन इंसिडेंट रिपोर्ट जब तक बाकायदा नहीं आ जाती तब तक कुछ भी कहना हतमी नहीं होगा, क्योंकि इसकी इंसिडेंट रिपोर्ट अभी तैयार हो रही हैं। जी शाह साहब, लोगों की राइश भी थी, नीचे तो दुकानें थी, ऊपर फ्लैट थे, क्या अभी तक वो बिल्डिंग खाली है या लोगों को अभी राइश की इजाजत दी गई है? देखें, जो मेन रोड वाला हिस्सा था जहाँ पर ज्यादातर दुकानें जो जली हैं वो बिल्कुल मेन रोड वाला हिस्सा था और उसका जो बैक साइड वाला हिस्सा था उसके अंदर तकरीबन 90% फ्लैट जो है महफूज रहे और हमारे सामने तमाम टीमें आती रही। लेकिन जो आखिरी टीम थी वो सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी की थी, जिन्होंने पिलर का मुआयना किया और उन्होंने फिर उसको रिहाइश के काबिल जब करार दे दिया तो उसके बाद से फिर वहाँ के तकरीबन दूसरी मंजिल तक के मकीन थे जो गुज़श्ता रोज भी उनको रह जाने की इजाजत दे दी गई थी। और लेकिन उसके साथ साथ ये भी कहा गया है कि मामूली मुरम्मत के बाद, रिपेयरिंग के बाद इस बिल्डिंग को दोबारा से जो है आबाद किया जा सकता है। यानी कि कुछ ही दिनों में दुकानें खोलने की भी इजाजत मिल जाएगी, लेकिन उससे पहले वहाँ पर रिपेयरिंग का काम कराना होगा, सफाई सुथराई और दीगर अमल के बाद जो है दुकानों की भी इजाजत दी जा सकती है। जो जोहर मोड़ पे आग लगी थी एक सेंटर में, शॉपिंग सेंटर में, उसमें अभी तक कितने बंदे जो है जवाबदार पुलिस ने गिरफ्तार किए हैं और वो आग भी बिजली की शॉर्ट सर्किट से लगी थी? कराची में ऐसे भी वाक़यात होते हैं जो गैस सिलेंडर से होते हैं, जैसे कि जो बड़े रेस्टोरेंट है वहाँ पे भी गैस सिलेंडर जो है वो यूज़ किया जा रहा है, जब भी इतने वाक़े पेश आ रहे हैं, तो इस बारे में आपका क्या कहना है? देखिए, मेरे इस बारे में ये कहना है कि जो बेसिक सहूलियात हैं जो किसी भी शहरी को हासिल होनी चाहिए, वो पानी, बिजली, गैस, ये चीजें होती हैं। कराची में बदकिस्मती से ये 1-1.5 साल से ऐसा देखने में आ रहा है कि अचानक से गैस सेक्टर की जानिब से न सिर्फ कमर्शियल बल्कि रिहायशियों को भी गैस की बंदिश का सामना करना पड़ रहा है। अब आपको बाकायदा टाइमिंग्स दी जाती हैं। अब जो कमर्शियल यूज वाले हैं तो उनको हर सूरत में गैस इस्तेमाल करनी है, जिसके लिए वो सिलेंडर्स का इस्तेमाल करते हैं। जब कुदरती गैस जो
लाइनों के जरिए आती है, जब वो खत्म हो जाती है उसकी टाइमिंग, तो उसके बाद फिर वो सिलेंडर का इस्तेमाल किया जाता है। तो अगर कोई भी फूड का बिजनेस करता है या ऐसा जिसके अंदर सिलेंडर की जरूरत होती है, तो उसको तो हर सूरत में इस्तेमाल करना ही है। ये मुतल्लिका इदारों का काम है कि वो आगे इंस्पेक्शन करें कि वो जो सिलेंडर इस्तेमाल हो रहे हैं लोहे के हैं, फाइबर के हैं, कितने मजबूत है, उनकी मियाद है या नहीं है, क्योंकि हर चीज की एक मियाद होती है। अगर आप अच्छा सिलेंडर इस्तेमाल करते हैं तो वो कभी भी नहीं फटेगा। तो दूसरा ये कि जो आरजे मॉल थाने में आज 3 मजीद मुल्जिमान को गिरफ्तार किया गया है, जो जिनके पास से डीवीआर भी मिला है इस वाकये से, जो आग लगी थी। तो अब मजमूई तादाद जो है 8 हो चुकी है आरजे मॉल थाने की, और उसके अंदर भी यही बताया जा रहा है कि आग ये 4थे फ्लोर से लगी थी। अभी इसके अंदर जो 2 माहिरीन थे एनईडी यूनिवर्सिटी के, उनकी जब रिपोर्ट इसके तफ्तीशी अफसर के साथ शामिल हो जाएगी तो इसकी बाकायदा एक फाइनल रिपोर्ट तैयार की जाएगी और इसके अंदर मुकम्मल तौर पर जिम्मेदारान का तयन किया जाएगा, वो भी फैक्ट एंड फिगर्स के साथ और शवाहिद के साथ। जी, बड़ी मेहरबानी नज़ीर शाह साहब प्रोग्राम में ज्वाइन करने के लिए। सीनियर क्राइम रिपोर्टर नज़ीर शाह जो भी ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो इहो चवणु आहे त आशा मंज़िल वटि जेको ही फर्नीचर मार्केट में बाहि लॻी, उन में 18 मोटरसाइकिलूं ऐं हिकु जेका कार आहे उहा सड़ी राख थी वई, जॾहिं त 4 ॼणनि जी जेका सुञाणप आहे उहा थी चुकी आहे, जेके सड़ी फोत थी विया। जॾहिं हिकु ॼणे जी जेका DNA आहे उहा कई वई आहे ऐं उनजो जेको लाश आहे उहो सर्दखाने में रखियो वियो आहे। जॾहिं त हुनजो इहो बि चवणु आहे त 5:41 ते शाम जे वक़्तु इहा बाहि लॻी, जंहिंखां पोइ फायर ब्रिगेड जो जेको अमलो आहे उहो वाक़े वारे हंधि पहुतो ऐं बाहि ते उन्हनि कंट्रोल कयो। जॾहिं त जेको जोहर मोड़ वारे इलाइक़े में बाहि लॻी हुई हिकु शॉपिंग सेंटर में, उन में जेको आहे त हिन वक़्तु ताईं 8 ॼणा जेके आहिनि उहे गिरफ़्तार थी चुका आहिनि। जॾहिं त शहर में जेके गैस सिलेंडर आहिनि उहे इस्तेमालु कया पिया आहिनि। उनजो वॾो कारण इहो आहे त शहर अंदरि गैस जी लोड शेडिंग आहे, जंहिंजे करे माण्हू जेको आहे त मजबूरन जेको आहे सिलेंडर इस्तेमालु कनि था। जेके रेस्टोरेंट आहिनि, होटल आहिनि, उन सां गॾोगॾु ॿिया जेके खाधे पीते जा शयूं आहिनि जेके विकिरो कनि था, त उहे गैस जो जेको सिलेंडर आहे उहो इस्तेमालु कनि था, जंहिंजे करे बि बाहि जा जेके वाक़िया आहिनि उहे साम्हूं पेश अचनि था। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त आशा मंज़िल में जेका हिकु फर्नीचर मार्केट खे बाहि लॻी, उनजी जेका FIR आहे उहा बि सरकारी मुदत में दाख़िल कई वई आहे। जॾहिं त उन मार्केट जे मथां जेके फ्लैट्स आहे, जॾहिं सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी पारां उतां जो दौरो कयो, उनखां पोइ उन्हनि बिल्डिंग खे क्लियर करार ॾिनो, जंहिंखां पोइ हिन वक़्तु उतां जे जेके रहायशी आहे उन्हनि खे रहाइश जो जेकी इजाज़त आहे उहा ॾिनी वई आहे। हिते वठूं था नंढो ब्रेक खां पोइ अचूं था वापसि। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं त सिंध जे राजधानी कराची शहर खे महफ़ूज़ करण लाइ सालनि खां रोलरे जो शिकार सेफ सिटी मनसूबे जी फिज़िबिलिटी तैयार थी वई आहे। मनसूबे ते कम जी शुरूआत जो क़तई जेको फ़ैसिलो आहे उहो सूमर ॾींहुं निगरान वॾो वज़ीर कंदो, जॾहिं त रिथा सां स्ट्रीट क्राइम दहशतगर्दी जे ख़ात्मे में जेका आहे मदद मिलंदी, जॾहिं त कुदरती आफ़तुनि ऐं उन सां गॾोगॾु ख़तरनि खे मुंहुं ॾियण में बि आसानी थींदी। जॾहिं त मनसूबे ते कम जी शुरूआत निगरान वॾो वज़ीर सूमर ॾींहुं कंदो, जॾहिं त पहिरें फ़ेज़ में 13 किलोमीटरनि ते ॿधल कराची जो रेड ज़ोन एयरपोर्ट ऐं उन सां गॾोगॾु ॿियो जेको आहे त इलाइक़ा उहे शामिल आहिनि। जॾहिं त पहिरें फ़ेज़ जी तय कयल लाॻत जेका आहे 9 अरब 65 करोड़ 20 लख रुपया मां घटाए करे 7 अरब 83 करोड़ कई वई आहे। जॾहिं त अजाया ख़र्च ऐं खामियूं कढी करे 1 अरब 82 करोड़ 20 लख रुपया बचाया विया आहिनि। जॾहिं त उन में जेको आहे त ईअं थींदो त जेके ॾुआरी आहिनि उन्हनि जी जेका आहे सुञाणप बि थींदी, उन सां गॾोगॾु उमिरि, शिकिल, जिन्स, कपिड़ा ऐं रंग बि उनजो सुञाणे सघिजे थो। जॾहिं त कराची शहर अंदरि जेके एक्सीडेंट जा वाक़िया अचनि पिया, फुरनि जा जेके वाक़िया अचनि पिया, उन सां गॾोगॾु जेके स्ट्रीट क्राइम जा वाक़िया पेश अचनि पिया, उन्हनि में घटिताई थींदी। काफ़ी अरसे खां सेफ सिटी मनसूबो जेको रोलड़े जो शिकार हो, हिन वक़्तु उहो जेको आहे त सूमर ॾींहं खां शुरू थींदो, जंहिंजो निगरान वॾो वज़ीर जेको आहे त इफ़्ताह कंदो। इन समूरे मामले ते पहिरियां ॾिसूं था हीअ नंढी रिपोर्ट। सिंध जी राजधानी कराची खे महफ़ूज़ करण लाइ सालनि खां रोलड़े जो शिकार सेफ सिटी जो कमु ॿीहर शुरू करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। मनसूबे सां स्ट्रीट क्राइम, दहशतगर्दी जे ख़ात्मे, कुदरती आफ़तुनि
ऐं ख़तरनि खे मुंहुं ॾियण में आसानी थींदी। रिथा जा हाकारी समाजी असर ज़ाहिर थींदा। शहरनि ऐं ख़ासि तौर ते औरतुनि ऐं ॿारनि खे हिसाइण मां छुटकारो ऐं तहफ़ुज़ मिलंदो। मनसूबे ते कम जी शुरूआत निगरान वॾो वज़ीर सूमर ॾींहुं कंदो। पहिरें फेज़ में 13 किलोमीटरनि ते ॿधल कराची जो रेड ज़ोन ऐं एयरपोर्ट कॉरिडोर शामिल आहे। पहिरें फेज़ जी तय कयल लाॻत 9 अरब 65 करोड़ 20 लख रुपया घटाए 7 अरब 83 करोड़ कई वई। अजाया ख़र्च ऐं खामियूं कढी 1 अरब 82 करोड़ 20 लख रुपया बचाया विया आहिनि। पहिरें फेज़ में 1300 ऑफिशियल रेकग्निशन सिस्टम सां जुड़ियल कैमराऊं लॻंदियूं। एयरपोर्ट खां बोट बेसन समेत रेड ज़ोन में ईंदड़ रोडनि ते 1300 कैमराऊं लॻायूं वेंदियूं। जदीद कैमराउनि ऐं सिस्टम जी मदद सां ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जी ज़ूम ज़रिए अखियुनि जी सुञाणप थींदी। सुञाणप में उमिरि, शिकिल, जिन्स, कपिड़ा, रंग बि सुञाणे सघिबो। जदीद कैमराउनि ज़रिए गाॾियुनि जी ऑटोमेटिक निज़ाम ज़रिए नंबर प्लेट, लाइसेंस, मॉडल ऐं कलर जी सुञाणप बि थी सघंदी। सिस्टम लॻण सां ट्रैफ़िक कानून जी भञकड़ी कंदड़नि जी निगरानी ऐं निशानदेही पिणु थी सघंदी। सेफ सिटी रिथा तहत कैमराउनि ज़रिए ॾोहारनि ऐं दहशतगर्दनि जी सरगर्मियुनि ते नज़र रखे उन्हनि बाबति मालूमात हासिल करे सघिबी। मनसूबे सां सिक्योरिटी निज़ाम खे तज़ियाती मक़सदनि लाइ इस्तेमालु करे सघिबो। जदीद कैमराउनि जे सिस्टम ज़रिए ॾोहारनि खे हुजूम मां बि सुञाणप करे सघिबो। सिस्टम कंहिं बि वाक़े या हादसे जी सूरत में फौरी अलार्म ज़रिए कंट्रोल सिस्टम खे ख़बरदार बि कंदो। सिस्टम तहत समूरी रिकॉर्डिंग जा फुटेज डिजिटल फॉरेंसिक में इस्तेमालु करे सघिबा। सिक्योरिटी सिस्टम सां बदअमनी जो ख़ात्मो ईंदो, जंहिंजा हाकारी समाजी असर ज़ाहिर थींदा। शहरनि ऐं ख़ासि तौर ते औरतुनि ऐं ॿारनि खे हिसाइण मां छुटकारो ऐं तहफ़ुज़ मिलंदो। मनसूबे सां स्ट्रीट क्राइम ऐं दहशतगर्दी जे ख़ात्मे में मदद मिलंदी। कुदरती आफ़तुनि ऐं ख़तरनि खे मुंहुं ॾियण में आसानी थींदी। मनसूबे जी मॉनिटरिंग लाइ 3 सालनि में 6 माड़ इमारत पिणु तयारु थींदी, जंहिंमें कमांड एंड कंट्रोल सेंटर क़ाइमु कयो वेंदो। पहिरियों फेज़ 3 सालनि में मुकमल थींदो, जंहिं जी शुरूआत डिसंबर 2023 खां थींदी ऐं डिसंबर 2026 ते मनसूबो मुकमल थींदो। पहिरियों फेज़ मुकमल थियण बाद मनसूबे खे समूरनि डिविज़नल हेडक्वार्टर शहरनि, पोइ ज़िले सतह ऐं आख़िर में तालुके सतह ते शुरू कयो वेंदो। सिंध सरकार ॾोहारनि जी सरगर्मियुनि जी निगरानी वारे हिन मनसूबे लाइ मरहलेवार लॻभॻि 100 अरब रुपया रखिया आहिनि। मनसूबे जी निगरानी ऐं कमु मुकमल करण जी ज़िम्मेवारी नेशनल रेडियो टेलीकम्युनिकेशन कॉर्पोरेशन NRTC हवाले कई वई आहे। मनसूबे लाइ प्रोजेक्ट डायरेक्टर समेत लाॻापियल अमले जी मुक़ररी ऐं समूरा ख़र्च सिंध हुकूमत बर्दाश्त कंदी। GM खोखर, सिंध TV न्यूज़, कराची। जी नंढी रिपोर्ट ॾिठी। जॾहिं त सेफ सिटी मनसूबो जीअं ई शुरू थींदो त उन सां गॾोगॾु ट्रैफ़िक कानून जी भञकड़ी कंदड़, उन सां गॾोगॾु जेके ॾोह माण्हू कनि पिया त उन्हनि जा जेके चेहरा आहिनि उहे साम्हूं नज़र ईंदा। जॾहिं त सेफ सिटी रथा तहत कैमराउनि ज़रिए ॾोहारनि ऐं दहशतगर्दनि जी सरगर्मियुनि ते बि नज़र रखी सघिजे थी। उन्हनि बाबति मालूमात बि हासिल करे सघिबी। जॾहिं त मनसूबे ते सिक्योरिटी निज़ाम खे तज़ियाती जेको आहे मक़सदनि लाइ इस्तेमालु करे सघिबो। जॾहिं त जदीद कैमराउनि जे सिस्टम ज़रिए ॾोहारनि खे हजूम मां बि सुञाणे सघिबो। जॾहिं त सिस्टम कंहिं बि वाक़े या हादसे जी सूरत में जेको आहे त फौरी अलार्म ज़रिए कंट्रोल सिस्टम खे ख़बरदार कंदो। इन समूरे मामले ते हिन वक़्तु असांखे टेलीफोन ते जॉइन कयो आहे सिंध TV जे इन्वेस्टिगेशन रिपोर्टर GM खोखर। अस्सलाम वालेकुम GM। वालेकुम अस्सलाम। GM साहब, इहो ॿुधाइजो त सिंध जे राजधानी कराचीअ खे महफ़ूज़ करण लाइ सालनि खां जेको रोडले जो शिकार हो सेफ सिटी मनसूबो, उन जी फिज़िबिलिटी तयारु थी वई आहे। मनसूबे जी जेका सूमर ॾींहुं जेको आहे त सिंध जो वॾो वज़ीर उन जी बाक़ाइदा जेको आहे त कम जी शुरूआत जी जेको आहे त कंदो। इन हवाले सां अव्हांखे कहिड़ी रिपोर्ट जेका आहे साम्हूं अची वई आहे उन बारे में थोरो असांखे ॿुधाइजो। जी बिल्कुलु, ही सिंध सेफ सिटी मनसूबो जेको गुज़िरियल केतिरनि सालनि खां रोलड़े जो शिकार रहियो, इन मनसूबे ते सिंध सरकार तरफ़ां हर साल बजट में मुकमल फंड मुख़्तस कंदी रही आहे, पर इदारनि में सुस्तीअ जे करे इहो मनसूबो मुकमल न थी सघियो। ऐं ख़ैर सां सिंध जी राजधानी कराची खे महफ़ूज़ करण लाइ जेको रोलड़े जो शिकार मनसूबो हुयो, उनजी फैसिलिटी मुकमल तयारु थी चुकी आहे। मनसूबे ते कम जी शुरूआत कतई फ़ैसिलो सूमर जे ॾींहुं वॾे वज़ीर जी निगरानी में जेको इजलास सॾायो वियो आहे उन में कयो वेंदो। पहिरें फेज़ में 1300 किलोमीटरनि ते ॿधल कराचीअ जो रोड ऐं एयरपोर्ट कॉरिडोर शामिल हूंदो, जंहिंमें जदीद कैमराऊं नस्ब कयूं वेंदियूं। पहिरें फेज़ खे तय कयल लाॻत 9 अरब 65 करोड़ 19 लख रुपया इन पहिरें फेज़ लाइ रखिया विया हुया, जंहिंमां 7 अरब 83 करोड़
उन जी जेका आहे फंड जी मुकमल लात कई वई आहे। इन मां ख़र्च खामियूं कढी 1 अरब 82 करोड़ 20 लख रुपया बचत ॾेखारिया विया आहिनि। सही। पहिरें फेज़ में 600 ऑफिशियल रिकनेक्शन सिस्टम वारा जेके जदीद कैमरा आहिनि उहे नस्ब थींदा, जेको एयरपोर्ट रोड बेसन बूट बेसन समेत रेड ज़ोन में ईंदड़ रोडनि ते 1300 जदीद कैमराउनि सिस्टम वारियूं लॻंदियूं। सही। जदीद कैमराउनि जे में सिस्टम में मदद सां ईंदड़ वेंदड़ गाॾियुनि जी ज़ूम ज़रिए जेके माण्हू गुज़रंदा गाॾियुनि जे अंदरि शीशे खां उन जी सुञाणप थींदी। सही। सुञाणप में उमिरि उन माण्हू जी उमिरि, शिकल, जिन्स, कपिड़नि जो रंग कहिड़ो हूंदो उन जी बि इन जदीद सिस्टम कैमरनि जे ज़रिए सुञातो वेंदो। जदीद कैमराउनि ज़रिए गाॾियुनि जी ऑटोमेटिक निज़ाम ज़रिए नंबर प्लेट, लाइसेंस, मॉडल, कार कहिड़े गाॾी कहिड़े कलर जी आहे उन जी बि सुञाणप थी वेंदी। सिस्टम लॻण सां ट्रैफिक कानून जी अजकड़ी करण जी पिण निशानदी इन में थी सघंदी। सेफ सिटी रथा त कैमराउनि ज़रिए ॾोहार ऐं दहशतगर्दनि जी सरगर्मियुनि में नज़र रखी ऐं इन्हनि बाबति मालूमात हासिल बि करे सघिजे थी। मनसूबनि सां सिक्योरिटी निज़ाम खे तर्जियाती मक़सदनि लाइ बि इस्तेमालु करे सघिजे थो। जदीद कैमराउनि जे सिस्टम ज़रिए ॾोहारनि जे हजूम मां सुञाणप करे सघिजे थी। सिस्टम कंहिं बि वाक़िए हादसे जी सूरत में अलार्म फौरी तौर ते कंट्रोल सिस्टम खे ख़ुदि इतला कंदो। सिस्टम तहत समूरी रिकॉर्डिंग जा फुटेज डिजिटल फॉरेंसिक में इस्तेमालु करे सघिबा। सिक्योरिटी सिस्टम मां बदआमनी जो ख़ात्मो ईंदो जंहिंसां हाकारी समाजी असर ज़ाहिर थींदा। शहरनि ख़ासि तौर ते औरतुनि ऐं ॿारनि खे रास मां निजात ऐं तहफ़ुज़ फराहम थींदो। मनसूबे सां स्ट्रीट क्राइम, दहशतगर्दी जे ख़ात्मे में मदद मिलंदी ऐं कुदरती आफ़तनि सां ख़तरनि खे पिण मुंहुं ॾियण लाइ आसानी थींदी। मनसूबे जी मॉनिटरिंग लाइ 3 सालनि में 6 माड़ इमारत पिण तयारु कई वेंदी। इमारत में कमांड एंड कंट्रोल सेंटर क़ाइमु कयो वेंदो। पहिरियों फेज़ 3 सालनि में मुकमल थींदो, जेको जंहिंजी शुरूआति दिसंबर 2023 खां थींदी ऐं दिसंबर 2026 ते मुकमल थींदी। जीएम साहब इहो ई ॿुधाइजो त केतिरे अरसे खां इहो जेको रोलड़े जो शिकार हुयो मनसूबो हिन वक़्तु जेको आहे त मुकमल थियणु वञे पियो, इहा मूंखे ख़बर आहे त केतिरो अरसो जेको आहे त इन जेको आहे त मनसूबे खे थियो हुयो ऐं हिन वक़्तु निगरान हुकूमत पारां हिन खे शुरू करे पई? जी बिल्कुलु, इन हवाले सां असां प्लानिंग खाते ऐं जेके माहिरनि सां बिल्कुलु मुलाक़ात कई आहे ऐं मूं मालूम कयो कि घटि में घटि 7 सालनि खां ई मनसूबो रोलड़ जो शिकार आहे ऐं इन जी अदम दिलचस्पी पोइ मुकमल न थी सघियो। हाणे इन जी जेके आहे मनसूबो जेको आहे हिनखे प्लान जेको हुयो उहो मुकमल थी चुको आहे ऐं इन लाइ जेका निगरान हुकूमत आहे उहा सूमर वारे ॾींहुं जेको आहे उहा वेहंदी ऐं इन में माहिर ऐं टोटल जी मंज़ूरी ईंदी फ़ाइनली तौर ते ऐं इन मनसूबे खे शुरू करण जो शुरू कयो वेंदो। वॾी महिरबानी जीएम खोखर साहब। जीएम खोखर जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो इहो चवणु आहे त पहिरें फेज़ जेको आहे त 3 सालनि में मुकमिल थींदो, जंहिंजी शुरूआति दिसंबर 2023 खां थींदी ऐं दिसंबर 2026 ताईं जेको हीउ मनसूबो आहे इहो मुकमिल थींदो। जॾहिं त पहिरें फेज़ मुकमिल थियण बैदि मनसूबे खे समूरनि डिविज़नल हेडक्वाटरनि शहरनि ऐं उनखां पोइ ज़िले सतह ऐं आख़िर में तालुके सतह ते जेको आहे हिनखे शुरू कयो वेंदो। जॾहिं त सिंध सरकार ॾोहारनि जी सरगर्मियुनि जी निगरानी वारे हिन मनसूबे लाइ मरहलेवार लॻभॻि 100 अरब जेको आहे त उहे रखिया विया आहिनि, जॾहिं त मनसूबे जी निगरानी ऐं कमु मुकमल करण जी जेका ज़िम्मेवारी आहे उहा नेशनल रेडियो टेलीकम्युनिकेशन कॉर्पोरेशन हवाले कई वई आहे। जॾहिं त जीएम खोखर जूं ॻाल्हियूं ॿुधियूं अवां, उनजो इहो चवणु आहे त 7 सालनि खां हीउ जेको मनसूबो आहे उहो रोलड़े जो शिकार हो ऐं हिन वक़्तु उहो जेको आहे त मुकमिल थियणु वञे पियो। पंहिंजे मेज़बान अब्दुल ख़ालिक मंगीअ खे अॻे प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहे।